नाज़रीन, खिपरे वेझो पुट खे बचाईंदे पीउ नारा केनाल में बुॾी वियो, ॻोल्हा जारी आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे मेहरान टीवी सांगड़ जो रिपोर्टर नादिर बुर्दी। जी नादिर, वधीक अपडेट कजो। जी ही खिपरो भरिसां ॻोठ खोड़ी वटि हिकु अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे, जिते 12 वरनि जो गुलशन जामरी पेर तिरकण सबबि नारा केनाल में किरी पियो ऐं ॿुॾण लॻो, जंहिंखे जेको आहे पुट खे ॾिसंदे संदसि पीउ दरिया ख़ान जामरी बिना देर केनाल में टिको ॾेई खे बचाइण लाइ पहुतो। इन मूजिबि दरिया ख़ान जामरी पंहिंजे पुट खे त महफ़ूज़ नमूने ॿाहिरि कढे वरितो, पर पाण पाणी जे वेकर जे वर चढ़ी बुॾी वियो आहे। वाक़े खां पोइ इलाइक़े वासियुनि पारां संदसि ॻोल्हा जारी आहे, जॾहिं त हिन वक़्त ताईं 2 कलाक गुज़री वञण बावजूद संदसि लाश हथ न अची सघियो आहे। होॾां वाक़े जे इतला जेको आहे खिपरो पुलिस खे बि आगाह कयो आहे। वासियुनि ऐं इलाइक़े वासियुनि इंतज़ाम खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर जेको आहे माए तौबा घुराए दरिया ख़ान जामरी जी ॻोल्हा जी जेको अमल आहे उहो तेज़ कयो वञे। होॾां दरिया ख़ान जामरी जी बुॾी वञण जी ख़बर घर पहुचण ते जेको आहे कोराम मतल आहे, जॾहिं त हिन वक़्तु 2 कलाक गुज़री वञण बावजूद जेको आहे संदसि लाश हथ न अची सघियो आहे। जी नादिर, अवां जी महिरबानी।